अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों शामिल क्यों था मक्के जो अलबेलो शिकारी जेको तहरीर कियो आहे प्रोफेसर करीम बख्श निज़ामाणी। मक्के जो अलबेलो शिकारी फजर महल तीर कमान खणी शिकार करण लाइ जबलनि ते हलियो वेंदो हो। सॼो ॾींहुं शिकार करे शाम जो वापसि अची काबे जो तवाफ़ करे घर वेंदो हो। बहादुर बि अहिड़ो जो सॼे मके ऐं पस गिरदाई में संदसि हाक हुई, मगर न कंहिं सां विहणु न जहिड़ो करणु, हर कंहिं सां दुआ सलाम हुई। हिकिड़ो त अब्दुल मुतलिब जो पुटु, ॿियो वरी रिलणी मिलणी तबियत, हर को खेसि इज़त ॾींदो हो ऐं साणसि मोहबत कंदो हो। नबूअत खां पोइ 6 साल जो वाक़ियो आहे त हिकिड़े ॾींहुं अबू जहल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां सख़्त गुस्ताखी कई ऐं खेनि घटि वधि बि ॻाल्हायो। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश रहिया, मगर उन खबीस पथर हणी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मथो मुबारक फाड़े विधो। अब्दुल्ला बिन जदहान जी हिकु आज़ादु कयल बानी इहो सॼो दर्दनाक नज़ारो ॾिसी रही हुई। शिकार करण वारो शिकार तां वापसि मोटियो त उन ई बानीअ खे सॼो वाक़ियो ॿुधायो त कीअं अबू जहल मके जे दर यतीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घटि वधि ॻाल्हायो ऐं ज़ख़्मी कयाईं। बानीअ पछाड़ीअ में ईअं बि चयो त शायदि बनु हाशिम जो खून सस्तो थी पियो आहे। चवंदा आहिनि त रत दांगीअ ते बि वरियो पवे। अॼु ताईं हिन अलबेले शिकारीअ खे उन ई ॻाल्हि सां को बि वास्तो कोन हो त संदसि भाइटे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह पाक खां इंसाननि लाइ कहिड़ो पैगाम आंदो आहे ऐं उन जे रद्द अमल में मुशरिक पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां कहिड़ा ज़ुल्म करे रहिया आहिनि, खेसि त रुॻो शिकार सां वास्तो हो। हरम में मुशरिकनि जूं कचहरियूं थींदियूं हुयूं त उन्हनि में बि घटि वेहंदो हो। अॼु बानीअ जा गुफ़्ता ॿुधी संदसि रत टहिकणु लॻो। तकिड़ो तकिड़ो हरम पाक ते वियो। अंगण ते मुशरिकनि जा सरदार अलॻि अलॻि टोला ठाहे कचहरियूं करे रहिया हुआ। हीउ बहादुर जवान सिधो अबू जहल ॾे वियो ऐं खेसि चयाईं, तो मुंहिंजे भाइटे खे घटि वधि ॻाल्हायो ऐं खेसि ज़ख़्मी कयो आहे। ईअं चई कमान सां अहिड़ो धकु हयईं जो संदसि मथो फाटी पियो। अबू जहल ऐं संदसि कबीले वारनि मां कंहिंखे हिमत कान थी जो हिन बहादुर जो रस्तो रोकिन। अबू जहल जो मथो फाड़े सिधो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आयो ऐं चयाईं, भाइटिया, तोखे इहा ॻाल्हि ॿुधी ख़ुशी थींदी त मूं अबू जहल खां तुंहिंजो बदिलो वरितो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जवाबु ॾिनो त आउं अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते ख़ुशि कोन थींदो आहियां। मूंखे ख़ुशी तॾहिं थींदी जॾहिं अव्हीं ईमान आणियो। अलाह जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा गुफ़्ता संदसि दिलि में घर करे विया। कुझु वक़्त खां पोइ अरबुस्तान जो ई बहादुर पंहिंजे भाइटे ते ईमान आणे इस्लाम में दाख़िल थियो। मके जो इहो अलबेलो शिकारी सैयदना हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु बिन अब्दुल मुतलिब हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चाचे हुअण खां सवाइ पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो थन शरीक भाउ बि हो। वक़्तु गुज़रंदो वियो। मुस्लमान हिजरत करे मदीने विया। हिजरत खां 32 महीना पोइ उहद जी लड़ाई लॻी। हाणे हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु खे 2 खिताब मिलियल हुआ, असदुल्लाह व असदुल रसूल, यानी अल्लाह ऐं रसूल जो शेर। बहादुर त अॻे ई हो, मगर जंग बदर में संदसि बहादुरी दुनिया ते ज़ाहिर थी ऐं उहद में त एॾी बहादुरी सां विढ़ियो जो मुशरिकनि जूं सिफ़नि मथां सिफ़ूं चीरींदो अॻिते वधंदो रहियो, मगर कंहिंखे जुरत न पई थिए जो साणसि मुक़ाबिलो करे। ॿिन्ही हथनि सां तलवार हलाए दुश्मननि खे क़तल करे रहियो हो ऐं इहो नारो बि हणी रहियो हो त आउं अल्लाह ऐं संदसि रसूल जो शेर आहियां। लड़ाई हलंदी रही। मके जो हिकु मुशरिक सबा बिन अब्दुल उज़ा संदसि साम्हूं आयो त खेसि हकल करे चयाईं, ओ उम्मे नमार जा पुट, छा तूं ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल सां विहणु आयो आहीं? एतिरो चई तलवार जो मथसि अहिड़ो त वार कयईं जो हिक ई धक सां ख़तमु थी वियो। हेॾां हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु लाशनि जा ढेर लॻाईंदो वियो। होॾां जुबैर बिन मुतइम जो ग़ुलाम वहशी बि हिकु शिप पोयां लिको वेठो हो त जीअं ई मौक़ो मिले त अल्लाह ऐं रसूल जे हिन शेर खे शहीद करियां। जुबैर बिन मुतइम जे चाचे तईमा खे सैयदना हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु जंग बदर में क़तल कयो हो। उन ई जे बदिले वठण लाइ
हिन वैशीअ सां वाइदो कयो हो त जेकॾहिं मुंहिंजे चाचे जे कातिल हज़रत हमज़ा रज़ी अलाह खे क़तल कंदे त उन्हनि जी एवज़ तोखे आज़ादु कंदुसि। हज़रत हमज़ा रज़ी अलाह अन्हु कंहिं दुश्मन ते हमले करण लाइ जोश मां अॻिते वधी रहियो हो त संदसि पेर तिरकी पियो ऐं पाण किरी पियो। वैशीअ खे मौक़ियो मिली वियो। छिप जी ओठ मां ॿाहिरि निकिरी हिकिड़ो नंढड़ो भालो अहिड़े नमूने हयाईं जो हज़रत हमज़ा रज़ी अलाह अन्हु जे दुन में लॻी बदन खां पार हलियो वियो। हज़रत हमज़ा रज़ी अलाह अन्हु सख़्तु ज़ख़्मी हुअण जे बावजूदु उथी बीठो ऐं वैशीअ ते हमिलो करणु चाहियईं, मगर जिस्म में ताक़त कान रही हुई। टंगूं ॾकण लॻियूं। ख़ुदा ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शेर वरी बि ज़मीन ते किरी पियो। संदसि पाक रूह जिस्म जे पिंजरे मां निकिरी अलाह जी बारगाह में वञी हाज़िर थियो। शहादत खां पोइ खेसि सैयदुल शुहदा जहिड़ो मोज़िज़ लक़ब बि मिलियो। असदुल्लाह व असदुर रसूल ऐं सैयदुल शुहदा अमीर हमज़ा रज़ी अलाह अन्हु जी शहादत ते मुशरिकनि खे तमामु घणी ख़ुशी थी। संदनि औरतुनि ख़ुशीअ जा तराना ॻाया। हिंद बिनत उत्बा अबू सुफ़ियान जी ज़ाल अंदर जी बाहि कढण लाइ हज़रत हमज़ा रज़ी अलाह अन्हु जे लाश मुबारक जा कन, नक ऐं चप वढिया ऐं पोइ पेट चीरे जिगर ॿाहिरि कढी चॿाइण लॻी, मगर ॻी न सघी नेठि थूकारे ॿाहिरि कढी छॾियईं। जंग ख़तमु थियण खां पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे महबूब चाचे जे लाश वटि आया। दर्दनाक हालत ॾिसी फरमायूं, ख़ुदा जो कसम, तुंहिंजे बदिले में आउं 70 मुशरिकनि जो मुसलो कंदुसि। उन ई वक़्तु वही नाज़िल थी, जेकॾहिं सज़ा ॾियो त एतिरी ई ॾियो जेतिरी तव्हांखे तकलीफ़ पहुचाई वई आहे, ऐं जेकॾहिं सब्र करियो त बेशक सब्र कंदड़नि लाइ सब्र तमामु बहितर आहे। उन ई आयत खां पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजो इरादो बदिलाए छॾियो ऐं कसम जो कफ़ारो अदा कयाऊं।